तव्हांजे बगल में तव्हां सां गॾु आयो, तव्हां बि 10 साल, हो बि 10 साल, ऐं तव्हांजी टूटी फूटी झोपड़ी वही पुराणो मकान ऐं जेको तव्हां सां गॾु आयो उन 4 महल पंहिंजा ठाहे छॾिया, 8 कारियूं बीहारे छॾियूं, ऐं पोइ उनखे ॾिसी तव्हां ख़ुशि थियो। ॾाढो कठिन थी वेंदो आहे। चओ हरे राम। ॾाढा घटि माण्हू हूंदा अथव, यादि रखिजो कि ॿिए जे तरक़ीअ खे ॾिसी करे वाह वाह प्रसन्न थियणु, ॾाढा ॾाढा घटि माण्हू हूंदा अथव। चओ हरे कृष्ण, हे हरे। हा, ईअं चवण वारा मिली वेंदव। ॾाढो कमाए थो, लोभ में ॾिसे नथो सत्संग में छा चए अथऊं, कूड़ो धन अथई, हेॾो ॾिनो त भॻवान अञा पेट नथो भरंदी, हाणे त सत्संग कर। हा, हेॾा महल ठही, हेॾो वापार थो हलई, अञा वापार कंदे, अञा पैसा कमाईंदे, छॾ हाणे हल सत्संग में। ऐं मन में इहो आहे कि काॾे तरक़ी करे वाह सां। ॾाढी कठिन ॻाल्हि आहे ॿिए जी तरक़ीअ खे ॾिसी करे, ॿिए जे ख़ुशहालीअ खे ॾिसी करे पाण प्रसन्न थियणु, इहो ॾाढो वॾो गुण आहे। चओ हरे राम।